अलम तर कैफ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यिबह कशजरतिन तय्यिबतिन अस्लुहा साबितुन व फरुहा फिस्समा तुअती उकुलहा कुल्ल हीनिन बिइज़्नि रब्बिहा वयज़रिबुल्लाहुल अम्साल लिन्नासि लअल्लहुम यतज़क्करून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तेरे सिपारे सूरत इब्राहिम बायत आवाज़ सामू तिलावत की हुई। इन आयतुन में अल्लाह ताला हिकिड़ो मसलो समझाइण जहिड़ा एक अजीब ऐं गरीब मिसाल बयान फरमायो। कुरान मजीद में केतिरनि जायुनि ते अल्लाह साईं मिसाल ॾिना, छो त मिसाल सां जेका ॻाल्हि बयान थींदी आहे उहा जल्दी सम्झ में। जीअं हिन जी सूरत में अल्लाह ताला तौहीद जो मसलो सम्झाइण जे लाइ हिकिड़ो मिसाल बयान फरमायो। फरमाई मसलुल लज़ीना कफ़रू बिरब्बिहिम आमालुहुम करमाद। अल्लाह से फरमायो मुशरिक जे पूरी जिंदगी जी इबादत उन जूं नेकियूं उन जा आमाल साले छार ऐं वारीअ जे दड़े वांगुरु अथव। इश्तद्दत बिहिर रीहु फी यौमिन आसिफ। जियां छार जो दड़ो पियो हुजे या वारीअ जो दड़ो पियो हुजे, ओचितो जो तेज हवा आई, हवा जो सख्त झोलो आयो त उहा छार ऐं वारी ज़रा ज़रा थी वई। अल्लाह से फरमायो मुशरिक जी पूरी जिंदगी जी इबादत उन जूं नेकियूं उन जा आमाल साले ने छार ऐं वारीअ जे दड़े वांगुरु अथव। जियां छार जो दड़ो वारीअ जो दड़ो हवा जे करे ज़रा ज़रा थी वियो, मुशरिक जे पूरी जिंदगी जी इबादत उन जूं नेकियूं उन जा आमाल साले इसराफील जे फूक सां ज़रा ज़रा थी वेंदा। क़यामत जे ॾींहुं आमाल नामे में हिकिड़ी भी नेकी न हूंदसि। वरी 8 सिपारे सूरत नूर में अल्लाह ताला इहो ई मसलो समझाइण जे लाइ वरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे समझायो। फरमाई वल्लज़ीन कफ़रू आमालुहुम कसराबिम बिकिय्यह। अल्लाह से फरमायो मुशरिक जी पूरी जिंदगी जी इबादत उन जूं नेकियूं उन जा आमाल साले करुन वांगुरु अथव। सख्त गर्मी हुजे टाक मंझंदि जी हुजे,
एकड़ो उन्यारू प्यासो मानू के बयाबान जंगल में वने पियो त परे खो पानी जा तलाव ॾिसण में आयस। गर्मी में मानू रोड ते बीहंदो पानी ॾिसण यहसबु ज़मआनु माआ उन्यारे प्यासे मानू ये समझो त शायद पानी आ पर हत्ता इज़ा जाअहु लम यजिदहु शैया वे जो आयो त पानी जो ढुक भी कोन हो उन में तड़पी मरी वियो। अल्लाह से फरमायो मुशरिक जे पूरी जिंदगी जी इबादत उन जूं नेकियूं न जा माले साले ने रुञवा गुर थव जंखे प्यासो मानू पानी पियो समझे पर हकीकत में पानी होयो कोन। ही बेचारो भी खुश पियो थो थी त मां नमाज़ूं भी पढ़ा थो तिलावत भी कयां थो जिक्र भी कयां थो दुरूद भी पढ़ा थो तहज्जुद भी पढ़ा थो मिलाद भी मल्हायां थो पर कुरान तो फमा वजदल्लाह इंदहु फवफ़ाहु हिसाबा क्या मजरी जराइन जी अल्लाह जी आडो पेशी थींदी इन जो हिसाब किताब वरतो विदो त शिरक जे करे सारा मल चट थी वेंदस सामो हिकड़ी भी नेकी कान हूंदस। जिया प्यासो मानू समझे पियो त पानी आ पर वेझो वियो त पानी होयो ही कोन। असांजा हज़रत सईद डेरवारा रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन्हनि जी कब्र ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। साईं जनवरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे समझाईंदा फरमाईंदा काफ़र जो मिसाल थव रनड़ माई वांगुरु जंहिंजो मुड़स मरी वियो 4 महीना 10 ॾींहं इद्दत जा पूरा कयईं वो भाइरनि चाचनि मामनि मिंथू करे निकाह करायस निकाह करे कान पई पर भाइरनि जे हाणे जेको मुड़स मरी वियो सो मोटंदो कोन। कुरान भी तुझे वल्लज़ीना युतवफ़्फ़ऊन मिनकुम वयज़रून अज़वाजन यतरब्बस्न बिअन्फुसिहिन्न अर्बअत अश्हुरिन व अश्रा। अल्लाह से फरमायो उहे औरतूं जंहिंजा मुड़स मरी वञनि वे 4 महीना 10 ॾींहं इंतजार कर 4 महीना 10 ॾींहं पंहिंजे मुड़स जे घर में सोग कनि। फ़इज़ा बलगना अजलहुन्न फला जुनाह अलैकुम फ़ीमा फ़अल्न फी अनफुसिहिन्न बिल मारूफ। कुरान तो फरमाए 4 महीना 10 ॾींहं पूरा थियनि पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे पंहिंजे बारे में जेकी वणेनि सो फ़ैसिलो कनि। ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं पंहिंजे मुड़स जे घर खे आबाद कनि पंहिंजे बच्चनि जे मथां छपर ऐं छांव थी करे वेही रहनि पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचाइनि या ॿी जाते वञी शादी कनि। अल्लाह से फरमायो हाणे उन्हनि ते काई मयार न आहे बस 4 महीना ॾींहं 10 ॾींहं सो पर ही त उहा औरत
जंहिंखे हमल न आहे पर उहा औरत जंहिंखे हमल आहे उमेदवारी आहे अल्लाह से फमवलातुल अहमाल अजलुहुन्न अन यज़ान हमलहुन्न उहा औरत जंहिंखे हमल आहे उमेदवारी आहे उन जो मुड़ुस मरी वियो कुरान तो फमा उन जी इद्दत ही आहे त वज़ा हमल करे यानी ॿार ॼणे त उन जी इद्दत पूरी थी वई सुबह जो 8 बजे जेकॾहिं औरत जो मुड़ुस मरी वियो शाम जो 4 बजे जेकॾहिं उनखे औलाद थियो पुटु या न्याणी कुरान तो फरमा उन जो सोग ख़त्म उन जी इद्दत ख़त्म शरीयत इन माई के इजाजत थी जे भली वनी तू भी इजाजत शादी कर समझो माना इद्दत खत्म भली भी इजाजत शादी कर कुरान इजाजत नहीं छे हाणे त सही चाची मामी मासी पुफीअ जो मुड़ुस तो मरे त शादी कैसे बाबा चाची इद्दत में पुफी इद्दत में मासी जी इद्दत पूरी थे तो पोइ वरी शादी कर ये आए या कोने सो बाबा इन रस्म रवाज के छदे निकाह सुन्नत सुन्नत के जेकॾहिं ज़िंदा कबो त सवाब थींदो या गुनाह बाकी धूल धमचर नाच गाना या जेका खुशी कंदा लाडा सेरा या तो वही नाजायज़ बाकी निकाह खां तव्हां के मनो कयो जो का रोती फोती थी वञे त निकाह के पोइते था 4 महीना 10 ॾींहं मासी सोग में उफी दद निकाह जी तारीख़ कैंसिल न कंदा निकाह सुन्नत है सुन्नत की अदा करण में सवाब शरीयत चवे थी त बेवान जो भी निकाह पढ़ा हिंदुन में रस्म हुई रवाज हो पर हिंदुन में रस्म आई तो औरत जो मुड़ुस मरी वेंदो तो उनके बाहि में साड़ींदा त हिन माईअ खे भी बाहि में चवंदा यानी भागी आहे बस इनखे जेरीअ खे बाहि में साड़ींदा चवंदा या मनूस आहे हिन जो मुड़ुस मरी वियो मुड़ुस सां गॾु बाहि में साड़ींदा किथे किथे लिख में अञा हिंदुस्तान में इहा रस्म आहे पर उहा रस्म हाणे ख़त्म थी वई इंटरनेट फेसबुक मीडिया जो दौर आहे जहिड़े माण्हूअ खे केरु साड़ींदो पर इहा रस्म अञा ताईं उन्हनि में आहे माना औरत जो मुड़ुस मरी वियो भली उहा नौजवान हुजे कुंवारी हुजे 17-18 सालनि जी या वेठे वाहण थी वेंदी हिन सां कोई शादी नहीं या हिंदुनि में अञा ताईं रस्म है रवाज शादी कई महीने का बाद मुड़ुस मरीज़ हाणे या वेठी इन सां केरु शादी न कंदो ईसाइन में वरी अहिड़ी गंदी रस्म है जो जहाँ औरत जो मुड़ुस मरी वेंदो नी बस उहा औरत मुड़ुस जे भाइरनि यानी ॾेरनि जी मिल्कियत जीअं वणेनि तीअं पिया उनखे इस्तेमाल पर वाह मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझी शरीयतों कुर्बान नबी से फरमायो बेवा जो सहारो बणजो बेवा जो सहारो बणजो साईं जन जी उम्र मुबारक 25 साल फूट जवानी
हर नबी के अल्लाह ताला दुनिया जी 4000 मर्दन जेतरी ताकत दींदो आ जन्नत जा 40 मर्द दुनिया जा 4000 मर्द एतरी ताकत हुंदी आ नबी के फूजवानी मक्के जो शहजादो मां तवा का पुछा दो नबी से कहने निकाह जो पैगाम मोकले ना त के रद्द करे 25 सालन जे फूजवानी में 40 सालन जी बेव अम्मा खदीजा से शादी करे नबी से उम्मत के सबक दिनो ए मुंजा उम्मती ओ बेवा जो सहारो बनजो बेवा जो सहारो बनजो मता ये समझो त बेवा से शादी कंदासी असा के महंगाई ताना मिलदा फरमायो बेवा से शादी कंदो त निकाह भी थी दो तमाम मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत भी जिंदा या रस्म बेवा के विहारा जी मुसलमानों में भी थी वे मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैहि वडो जलसो को ठायो इन रस्म के खत्म करा हिंदुस्तान में हजारे मुसलमान कर दिया मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैहि तकरीर जो करे तैको हमरा उठी बीठो सवाल करा जेला मौलाना तो समझी उन्हें के फरमायो भी मां वापस थी अचा पोतो के सवाल जो जवाब थो विच तकरीर में घर वियो मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैहि जी बेव हुई 90 साल उन जी उम्र ही बेव हुई उन जो मुर्स मरियो मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैहि पंजो पटको लाए वरी बेव जे हंज में रखियो अदी जेकर तू कुर्बानी दी दिया तो मुसलमान माया हिंदुन वारी गंदी रस्म खत्म थी सके थी चेकड़ी कुर्बानी मौलाना फरमाया अदी तू शादी कर 90 सालों चाहिए कर मुझे कुर्बानी जगह सा शादी करा सा मुसलमानन मा या हिंदुन जी रस्म खत्म थी सके थी तो मां कुर्बानी जे ला तैयार उन्हें वक्त में को कोरागो घोट घुरायो उन जो निकाह पढ़ायो बस बचाए तो घुराए निकाह पढ़ाए वरी मौलाना जे स्टेज ते पोतो तो हमरा उथी बीठो सवाल करण जे ला मौलाना के चई त तवा त जलसो कोठायो आ त हिंदुन वारी रस्म के खत्म कजे पर तवा जी भेण उहा बेवहे उन जी तवा शादी छो न कराई आ तवा पाण अमल न था कयो त बेन के किए था जाओ मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैहि उन वक्त में उन कुरारे घोट के उतारियो फरमायो केर तो चए तो उन जी शादी थियल न आहे ही उन जो घोट आहे ही उन जा शाहिद नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद मौलाना जी ने तकरीर से 1000 औरतों जेके बेवा उन्हनि जा निकाह हाणे बेवा त पंहिंजी जाते पर ईअं वीचारियूं न्याणियूं वेठे वाह 40 साल न्याणियुनि जी उमिरि थी वई आहे मुसलमान उथारे कोन थो इमाम मस्जिद में बीठो आहियां खुदा जी ज़ात जो कसम केतिरियुनि जायुनि तो वीचारियूं असांजूं न्याणियूं मोबाइल जा नंबर हथ करे फोन ते ॻाल्हाईंदियूं आहिनि साईं जोगी साहब असांजे ॻोठ में अचो पिया असांजे शहर असांजे महले में अचो पिया महिरबानी कजो कुझु असांजे बारे में भी वहज़ कयो साईं असांजी 40 साल उमिरि थी वई आहे असांजा अबो अम्मा असांखे उथारण जे लाइ तयारु न आहिनि साईं तव्हां हिननि खे न सम्झाईंदव त केरु सम्झाईंदुनि ही हयादार ॼाण पयूं चवनि
बाबा आलमन सां जेके ॻाल्हाईंदियूं इहे नेकूं हूंदियूं। तव्हांजे घर जी शिकायत तव्हांखे न मिलंदी पर मस्जिद जे पेशमान खे मिलंदी। त असांजो घर वारो तव्हांजो जमायती आहे, पंहिंजे जमायती खे सम्झायो ज़ुल्म थो करे। तव्हांजे घर जी शिकायत तव्हांखे न मिलंदी पर हाल जी शरीफ़ पहुचंदी त तव्हांजो मुरीद आहे, सम्झायो। तव्हांजे घरनि जूं शिकायतूं असां मौलवियुनि खे पयूं मिलनि, मैसेज पिया अचनि त तव्हां सम्झायो। कुरान तो फमवअनकिहुल अयामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम। रब फरमायो जेके भी गैर शादीशुदा उनके शादी करनी जिक्र चायो था असांजी इज्जत महफूज रहे, गैरत महफूज रहे, असांजी शराफत महफूज रहे। कुरान तो फमा पुट हुजन न्याणी हुजन सभिनी खे पढ़ायो। पर तव्हांजा बाना, तव्हांजूं बानियूं, तव्हांजा नौकर, तव्हांजूं नौकराणियूं, तव्हांजा मुलाज़िम, तव्हांजूं मुलाज़िमियाणियूं, तव्हांजा हारी, तव्हांजूं हारियाणियूं, जेकर उहे ग़रीब ऐं मिस्कीननि कुरान तो फमा ताउन करे उन्हनि जो बि निकाह करायो, उन्हनि जो बि तव्हां ते हक़ आहे। या अल्लाह असांजा नौजवान चवनि था त नौकरी जो मसइलो आहे, पर नौकरी मिले पोइ छोकिरी पोइ शादी कयूं। न्याङनि वारा चवनि था त ॾाजे जो मसइलो आहे, 5 लख 10 लख गॾु थियनि त पोइ न्याणियूं उथारियां। नौजवाननि नौकरी जी आसरे ते पंहिंजी ज़िंदगी तेल करे छॾी। न्याङनि वारनि ॾाजे जो बहानो करे पंहिंजे न्याणियुनि जा मथा अछा करे छॾिया। अल्लाह साईं फमा यकूनू फुकरा युगनिहिमुल्लाहु मिन फज़ले। ओ नौजवानो नौकरी जो इंतजार न कयो, न्याङनि वारो ॾाजे जो इंतजार न कयो। रिश्तो अची वञे जल्दी पुट न न्याङनि खे पढ़ायो। जेकॾहिं हे घोट ऐं कुंवार ग़रीब हूंदा, मिस्कीन हूंदा, निकाह जे बरकत जे करे मां रब शाहूकार न कयां त मां ख़ुदा ख़ुदाई न। बरकत निकाह में निकाह खे आसान बनायो, ॾुखियो न बनायो। मां लाड़काने में एक मस्जिद में वाइज़ कया, लाड़काने जे भरिसां हिकु ॻोठा, ॻोठ जो नालो नथो खणो। मस्जिद में 2 क़बरूं हुयूं, के वरी वसियत कंदा आहिनि त क़बर। मस्जिद में मूंखे पूर जो त राति ॾींहुं जमायती पिया त बाबा नेकियूं हूंदियूं, चङायूं हूंदियूं त पोइ भली क़ब्रिस्तान में हुजो, जमायती दुआऊं पिया ॻोंदा। पर जेकर सॼी ज़िंदगी जमायत सां फिटायोसीं, क़बर मस्जिद में क़बर ठाराईंदो त पिटींदा पिया जमायत। सही तो चवां न? मौलवी साहब चयोसीं इहा क़बर, इन क़बर वारे जूं बनियानियूं हथनि में लठियूं, पीउ जे क़बर खे जे लठियूं हयूं। पीउ जे क़बर खे लठियूं हणी करे चयोसि बाबा अलाह कंदो तुंहिंजी क़बर कारी थी वई। मां वञी चयोमांसि मां ही तव्हांजो पीउ, तव्हांजे दुआउनि जो मोहताज, ही तव्हां छा पयूं कयो? तो रोई करे जो मौलवी साहब वाकई असांजो पीउ हुयो पर वॾो ज़ालिम हो। असांजी शादी न कराई त मुंहिंजे मट सानी कोई कोन्हे, या न्याणियूं ॾींदुसि त मिल्कियत बि ॾियणी पवंदी। पछाड़ी में बाबो पाण त मरी वियो, भाइरनि ज़ालुनि जे करे घर मां कढी छॾियो। मिल्कियत पंहिंजी जाते पर खटर खां जेतिरी बि जाइ नथा ॾियनि। टुकुर जे लाइ पिनंदियूं थियूं तूं पोइ बाबे जे क़बर खे पुॼा न ॾियूंसि त कड़ा कुल पढ़ी दुआ करो।
पी मां जी पिट लगंदी आहे बाक़ी न्याणियुनि जी पिट न लगंदी औलाद जी पिट न लगंदी पी मां ये ॿाहिरि केसि ताईं भेनरुनि खे खाराईंदा जेके ज़ालुनि जे करे पी मां खे था मोचड़ा हिकिड़ो जज हुयो रात जो 12 बजे घर सॼो तलाकनामो ठाराए ॿ पुट हुजनि ॿ न्याणियूं हुजनि घरवारी उनजी घरवारी यकदम जज साहब जे दोस्त खे फोन कई त वारो कर पहुच 12 थी विया रात जो 12 बजे हू जो पोतो त ॾिठई त जज साहब रोए थो पियो उनजी घरवारी बच्चा रोन था पिया पुछा कि बाबा खैर त आहे सभु रो था पिया त उनजी घरवारी रोई करे जज साहब जे दोस्त खे चयो त हीअ असांखे तलाक थो ॾे चई भोग आहे या हकीकत आहे जज साहब के जी त ही सही छा पिया कर त जज रोए ज़ारो कतार माठी बाबा ॿुधा त सही खैर त आहे चई 6 महीना थी विया आहिनि 6 महीना मुंहिंजी अम्मा बचपन में मुंहिंजो बाबो फौत थी वियो मुंहिंजी अम्मा मूंखे पालियो पढ़ायो मूंखे अम्मा पालियो मूंखे अम्मा रात जो मां बत्ती ते पढ़ंदोसि अम्मा वेठी हूंदी मथां मुंहिंजो बच्चो डिॼे बुखार जी हालत में भी मानी पचाए जे मुंहिंजे आॾो रखंदी पाड़े में पोची हणंदी थाम मलींदी पर पोइ बि मूंखे अकेलो कान छॾींदी पाण सां गॾु मूंखे वठी ईंदी अॼु 6 महीनो थियो आहे जंहिं वक़्त में भी मां घर में अचां त मुंहिंजी अम्मा रोए थी पई ऐं ज़ाल मूंखे थी चए त मां तुंहिंजी मां मां बेज़ार आहियां मां तुंहिंजे अम्मा जी ख़िदमत न करे सघंदुसि चई अम्मा मूंखे रोई करे चयो पुट तुंहिंजी घरवारी त मूंसां नथी ॻाल्हाए पर तुंहिंजा बच्चा ऐं न्याणियूं उन्हनि खे बि सम्झाए छॾियो अथई उहे बि मूंसां नथा ॻाल्हाए नौकराणियूं जेके आहिनि नौकर उन्हनि खे बि हिन झले छॾियो आहे अबा बस हाणे तूं परेशान न थी मूंखे कढ हितां उहे जेके कुराड़नि जा कोन हूंदा आहिनि छा चवंदा आहिनि हिनखे ओल्ड एज होम अलाए छा हूंदा जी ओल्ड होम माना जेके कुराड़ा थी वञनि उन्हनि खे घर मां कढो मां वरी चवंदो आहे ढक या कंहिंजे पोख में का बकरी पवंदी आहे में ढगी पोइ जहिड़े खां बचण जे लाइ शरीफ़ माण्हू वञी ढक में उछलाए छॾींदा सो हिननि बि ढक ठाहिया आहिनि कुराड़नि जा सोने जज साहब चयो त मां पंहिंजी अम्मा खे उते कुराड़नि जा जेके रहण जी जाइ आहे थाणा चइजे या ढकु चइजे कुराड़नि चई मां उते पंहिंजी कुराड़ी अम्मा खे फिटो करे आयो हाणे मुंहिंजी अम्मा जो उते छा हाल हूंदो ये मुंहिंजी ज़िंदगी कहिड़ी आहे मां बि पीउ खां सवा रही हुअसि अम्मा मूंखे पालियो मूंखे वॾो कई पढ़ाई अॼु मां जज थी वियो आहियां ही मुंहिंजा बच्चा बि मूंखां सवा पलिजी वेंदा मां सॼी मिल्कियत हिननि खे लिखी थो ॾियां घर लिखी थो ॾियां जेका मूं वटि मिल्कियत आहे गाॾियूं सभु मां हिननि खे थो ॾियां मां पंहिंजी अम्मा सां गॾु वञी ओल्ड एज रूम में मां रहंदुसि मां हिननि सां गॾु न रहंदुसि हिननि जो हिन वक़्तु मुंहिंजी अम्मा सां इहो हशर कयो आहे सुभाणे मुंहिंजो हशर बि इहो ई तंहिंजे करे मां इहो फ़ैसिलो करे छॾियो भला उते अम्मा जे लाइ मां सहारो त बणंदुसि अम्मा सां मां गॾु हिरी बि वेंदुसि सुभाणे हुई ही बि मूंखे उते छॾे ईंदा
मुझी अम्मा मुझी हेडी खिदमत कई उन जे बावजूद अज मां पंहिंजे अम्मा खे उते अकेलो छॾे आयो त ही मुझी छा खिदमत कंदी ही भी मूंखे सुभाणे ईअं ई छॾे तंहिंजे करे मां हिननि सां गॾु न रहंदुसि पोइ उन जी ज़ाल खे पछताव थियो बचनि खे पछताव थियो रोई करे माफ़ी वरितो हिन खां पोइ आधी रात जो उते आया ओल्ड एज रूम में उते आया उते जेको ॿाहिरि चौकीदार बीठो जज खे चई त तोखे शर्म नथो अचे तूं पंहिंजे माउ सां इंसाफ़ न करे सघियो हुई तूं ॿियनि सां इंसाफ़ छा कर जज छा जवाब वरी अंदर जो विया त उहा जेका माइनि खे कुराड़ियुनि खे संभाले पई उन चयो त तव्हां आधी रात जो हिते आया हो हिन कुराड़ी खे मारींदव छा ज़िम्मेवार केरु पोइ हिननि रोई करे उन्हनि खे चयो त असां पंहिंजे कुराड़ी अम्मा खे वठण जे लाइ जीअं जो उन जे कमरे में दाख़िल थिया त जज किरी पियो अम्मा जे जोड़ी रोए अम्मा बि रोए वरी उन जी घरवारी उन जूं न्याणियूं उन जा बच्चा उहे सभु उन कुराड़ी खे परचाए सॼे उन रूम जूं मायूं जेके कुराड़ियूं हुयूं उहे रोअनि त काश असांजा बच्चा बि असांखे ईअं वठण जे लाइ अचनि जीअं हिन कुराड़ी खे वठण जे लाइ बाबा ही वॾा माण्हू एॾा ज़ालिम अथव इन्हनि जूं ज़ालूं जेके डॉक्टराणियूं आहिनि जेके मास्तराणियूं आहिनि जेके ऑफिसराणियूं आहिनि इहे इन्हनि जे पीउ माउ जी ख़िदमत कंदियूं ख़ुदि उन्हनि जा पीउ माउ मजबूर थी करे चवनि था पंहिंजे औलाद खे त असांखे हिन घर मां कढो हालांकि शरीयत में इहा जेका नोह आहे इहा धीउ जे मिसर शरीयत न सहुरे खे चए थी त या जेका तुंहिंजे पुट जी ज़ाल अथई या तुंहिंजी धीउ अथई तुंहिंजूं न्याणियूं त वयूं वञी ॿियनि घरनि खे आबाद कयूं हाणे तुंहिंजी न्याणी इहा अथई या तुंहिंजे पुट जी ज़ाल या तुंहिंजी न्याणी अथई हिन जे मथां न्याणी वारी शफ़क़त रख ऐं हिन नूंहं खे शरीयत चवे थी त तुंहिंजो अबो अम्मा इहे अथई तुंहिंजे मुड़ुस जा अबो अम्मा इहे तुंहिंजा अबो अम्मा अथई तूं पंहिंजे पीउ माउ खे त मुड़ुस जे करे छॾे आई आहे हाणे तुंहिंजा पीउ माउ इहो ससु ऐं सहुरो अथई इन्हनि जी ख़िदमत कंदी इन्हनि जा लटका धोंदी इन्हनि खे बिस्तरो विछाए ॾींदी इन्हनि खे टाइम जो मानी ॾींदी त अल्लाह ताला तोखे एतिरो अजर ॾींदो जंग तूं पंहिंजे सॻे अबे अम्मा जी अज धी थी चवे धी माना नोह धी आहे नी धी थी चवे पंहिंजे मुड़ुस खे त या हिन घर में मां रहंदसि या अम्मा रहंदसि या अम्मा रहंदसि या मारो बाबू रहंदो बाबा ससु सहुरो अबो अम्मा आहिनि जैसी करनी वैसी भरनी जरा करके तो देख जन्नत भी है जहन्नम भी है जरा मर के तो देख बाबा असां जो पीउ माउ खे एतिरी तकलीफ़ ॾियूं असां जूं ज़ालूं असांजे अबे माउ खे एतिरी तकलीफ़ ॾियनि त सुभाणे असांजो अशर बि इहो ई थींदो हिकिड़ो मास्तर हुयो वो पंहिंजे नंढड़े पुट खे चई त पुट ड्राइंग करे घर ठाहे ॾे ड्राइंग थी न ड्राइंग घर ठाहे सो ॿ कमरा ठाहे टे वेरांडो बोर्ची खानो सो पुछा कहीं त ही कमरो कंहिंजो आहे त उन छोकिरे चयसि ही कमरो मुंहिंजो ऐं मुंहिंजे ज़ाल ही कमरो चई ही मुंहिंजे बच्चनि जो पुटनि जो ही कमरो चई मुंहिंजे न्याणी जो कमरो पोयों जेको पुई ही ठहियल पुई जंहिंखे चवंदा आहियूं सिंधीअ में ॿाराड़ी में पुई चवंदा आहियूं सो चयसि बाबा इहा पुई इहा कंहिंजी ठहियल आहे इहो कंहिंजे लाइ ठाही अथई चई बाबा इहे तुंहिंजे लाइ अम्मा जी अरे छो तो पंहिंजे लाइ पंहिंजी ज़ाल जे लाइ भलो घर ठाहियो
पंहिंजे पुटनि जे लाइ न्याणियुनि जे लाइ भलो कमरो ऐं असांजे लाइ पुई चई बाबा तो जो ॾाॾे ऐं ॾाॾीअ जे लाइ पुईअ खे पुईअ में विहारे छॾियो अथई ॿाहिरि पोएं छपर ऐं छन में तंहिंजे करे मां बि ईअं ई थो सम्झा त तव्हां बि ॾाॾे ऐं ॾाॾीअ वांगुरु आहियो तंहिंजे करे तव्हांखे बि पोइते विहारींदुसि पुईअ हंगो मुठो उते पिया हेॾे किन कंदो बाबा छोकिरे सही जवाबु ॾिनो पीउ खे चई तो जो ॾाॾे ऐं ॾाॾीअ खे पोइते विहारे छॾियो आहे छपर में घर जे पोयां हंगनि मुठनि हिते तंहिंजे करे सुभाणे मुंहिंजी ज़ाल थींदी मुंहिंजा बच्चा थींदा न्याणियूं थींदियूं उहे बि तव्हांजे थुकुनि खां खंगारनि खां हिक जाइ ते मुठो था पेशाब था कयो बेज़ार थींदा तंहिंजे करे तव्हांजे लाइ बाबा मां पुई ठाराए छॾी आहे पोइते जैसी करनी वैसी भरनी जरा करके तो देख जन्नत भी है जहन्नम भी है जरा मर के तो देख वो कयो जेको सुभाणे पाण बर्दाश्त करे कुरान मजीद में अल्लाह से फरमायो यसअलूनक माज़ा युनफिकून ओ मुंहिंजा महबूब तोखां पुछा था कनि त छा ख़र्च कनि कहते खर्च कनि अल्लाह से फरमायो कुल मा अनफक्तुम मिन खैरिन फलिल वालिदैन मुंहिंजा महबूब पंहिंजी उम्मत जे जवाननि खे ॿुधा त पहिरें नंबर ते भले में भलो ख़र्च तव्हांजो हो आहे जेको तव्हां पंहिंजे पीउ माउ ते ख़र्च था मौलवी के बाद में पीर मुर्शिद के बाद में सैयद के बाद में मस्जिद मदरसे में बाद में पहली नंबर ते अल्लाह से फरमा कुल मा अनफक्तुम मिन खैरिन फलिल वालिदैन भले में भलो तव्हांजो ख़र्च भलो सदको भली ख़ैरात हुआ था जेको तव्हां पंहिंजे पीउ माउ ते ख़र्च था पहले नंबर ते पीउ माउ ते ख़र्च कयो भला लट्टा कपड़ा पंहिंजे पीउ माउ खे वठी रात में झटपट को दोस्तो भंगर उन रोई करे चयोसीं पंहिंजे घर वारनि जा पंहिंजे न्याणियुनि जा पंहिंजे भाॼाइनि जा घर जो वॾो मां हुयुसि उन्हनि जा लटा मां सादा वठंदुसि उचे में उचा लटा पंहिंजी अम्मा जा ऐसा उच्चा तो कोन भला ज़ाल के जेके लटा वठी पिया जो अहिड़ा लटा त मां जे लाइ वठी अॼु वाइदो कयो त पंहिंजे बच्चनि जे लाइ लटा वठबा त अबे अम्मा जे लाइ अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी अम्मा अल्लाह उनजी क़बर ते करोड़ा रहमत नाज़िल फरमाए भले मुंहिंजे ॻोठ वारनि खां पुछी ॾिस जॾहिं बि मां लटा वठंदो हुउसि जेतिरा पंहिंजे घर वारनि जा वॻा वठां एतिरा अम्मा जो अञा उचा हूंदा बाक़ी घटि न हूंदा मायूं त जहिड़ो कनि पुराणीअ खे लटनि जी कहिड़ी ज़रूरत आहे मां चवंदो सां भली ज़रूरत न हुजे भली ॿियनि खे ॾेई छॾे पंहिंजे न्याणियुनि खे ॾेई छॾे पर इंशा अल्लाह उनखे लटा तव्हां खां वधीक वठी बाबा दुआऊं वठो वॾे में वॾी दुआ इन्हनि जी घर जा लटा वठो था पुटनि जा त पीउ जा बि वठो अञा भला वठो उचा कुरान थो चए त भले में भलो ख़र्च तव्हांजो भले में भलो ख़ैर उहो अथव जेको पीउ माउ ते ख़र्च था कयो तो जो कुरान तो फमा वसाहिबुहुमा फिद दुनिया मारूफा पी मां तव्हांजा काफ़िर हुजनि पोइ बि तव्हांखे दुनिया में पी मां जो साथ ॾियणो आहे लटो कपिड़ो खाधो पीतो दवा दरमल गीदे जी ख़र्ची या औलाद जे मथां लाज़िम ऐं फ़र्ज़ आहे पंहिंजे पी मां खे तुझो पी सिगरेट जो मवाली आ भली तू मौलवी हुजी हाफिज छो न हुजी पीर छो न थियो हुजी तोखे सिगरेट जो पैकेट पी के वठी ॾियणो आहे
तुझो बाबो हुके जो मवालिया भली तू मौलवी छो न हुजी तोखे हुको ठाए ॼाणो पी के मेहर मुतमा घुराए बाबे जे ला भलो हुको आण मां हज़रत से हमादुल्लाह अलैहि जी रहमतुल्लाह अलैहि जे मलफूज़ात के पढ़ियो साईं वटि हिकिड़ो सैयद रहंदो हो हिंगोरो जो सैयद हुयो पछाड़ी में कुराड़ो थियो वो घर में कोई कोनो पो वनी दरगाह ते रहियो त हज़रत से हमादुल्लाह अलैहि जी रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे वॾे फर्ज़ंद के फरमाईंदा त शाह साहब जे ला हुको ठाहे ये हुयो या कोन हो तव्हांखे ख़बर हूंदी साईं जो वॾो फर्ज़ छा नालो हाजी हसन वॾो जेको साईं जो फर्ज़ उनके फरमाईंदा बाबा शाह साहब जे ला हुको ठाहे पोइ असां जा अबू अमा त असां जे ला सैयद खां मथे आहिनि असांखे मस्जिद नबी में एक मुफ्ती हो मिस्र जो वो दर्स का बाद सवाल जवाब थींदा जियों उते हरम में मक्की साहब को सवाल जवाब थींदा हुन को सवाल जवाब कयो तो उस्ताद ऐं मुर्शिद जो शान मथे या अबे अम्मा जो शान मथे उस्ताद ऐं मुर्शिद जो मकाम मथे या अबे अम्मा जो तो उन मुफ्ती साहब मिस्र जो हुयो उन जवाब दिनो तो बाबा उस्ताद ऐं मुर्शिद मथे अबे अम्मा असां भी यही चवंदा आहियूं छो त अबू अम्मा मथों हेठ था लाहिनि उस्ताद ऐं मुर्शिद तरबियत करे वरी मथे पिया पहुचाए तो हुन भी इहो ई जवाब ॾिनो त उस्ताद ऐं मुर्शिद मकाम मर्तबे में पीउ ऐं माउ खां मथे त उते हिकिड़ो बुज़ुर्ग वेठो दारुल देवबंद जो मौलाना सईद अहमद पालनपुर शेखुल हदीस तव्हां ॿुधो उन मुफ्ती साहब के जो तो तव्हांजो जवाब यो सही ना है अबे अम्मा जो मकाम ऐं मर्तबो उस्ताद ऐं मुर्शिद को मथे तो हुन जो दलील तो मौलाना सईद अहमद पालनपुरी रहमतुल्लाह अलैहि फरमायो अबे अम्मा जो मकाम ऐं मर्तबो ऐं शान यो मनसूसन अलैहि माना इन जे ला नस है कुरान मजीद में 80 जायूं आहिनि जिथे रब पंहिंजी इबादत जो हुकुम कयो आहे त उन जे भरिसां पीउ माउ जी ख़िदमत जो भी हुकुम कयो वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना रब फरमायो पहरे नंबर ते मां तव्हांखे पारत थो कयां त इबादत अल्लाह जी कयो बे नंबर ते फरमाई खिदमत पंहिंजे पीउ माउ जी कयो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना अल्लाह से बाबा सा तव्हांखे पारत था कयूं वसीयत था कयूं त पीउ माउ सां सुहिणो हलो खुसूसन मां जी तव्हांखे 3 दफ़ा वधीक पारत है मां जी 3 दफ़ा वधीक पारत छो हमलतु उम्मुहु कुरहा 10 महीना तव्हांखे पेट में खई 10 महीना तव्हां मां जो खून पीतो आ तव्हांजे पेट सां हिकिड़ी खली बधो 3 किलो 4 किलो में वजन हुजे रात ॾींहुं तव्हांजे पेट सां ॿधी पई हुजे पोइ तव्हांखे ख़बर पवंदी अम्मा जी सुम्हण महिल बि उहा गॾु हुजे हलो घुमो फिरो वेठा हुजो कमकार पिया कयो उहा खली तव्हांजी 3 किलो वारी 4 किलो वारी उहा ॿधी पई हुजे तव्हांजे पेट सां चेल सां पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त अम्मा 9 महीना केॾी तकलीफ़ बर्दाश्त 9 महीना हिकिड़ो लम्हो बि तव्हांखे जुदा कयो इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त केॾी तकलीफ़ हूंदी अम्मा ववज़अतु कुरहा बि तकलीफ़ मां या बर्दाश्त कई जो रत जूं बाल्टियूं ॾेई करे तव्हांखे ॼणई
विलादत जे वक्त में केडी अम्मा के तकलीफ़ पहुंचंदी आ, मौत ऐं हयाती जो मुक़ाबलो हूंदो आ। केतिरियूं वीचारियूं अमलियूं बच्चे खे जणी करे फौत थी वयूं। इन जे करे त मुंहिंजे नबी फरमायो औरत जी शहादत ई आ, बच्चो पेट में हुयुसि हमल जे दौरान जेकर फौत थी वई, ॿार ॼमण जे वक्त में जेकर ॼणण जे वक्त में फौत थी वई, निफास जी मुद्दत घट में घट 40 ॾींहं आहे। इन मुद्दत में जेकर फौत थी वई त क़यामत जे ॾींहुं औरत शहीदन जे कतार में बीठी। वहम्लुहु वफिसालुहु 30 शहरा, वरी 2 साल तव्हां खे पाले, तव्हां खे थञ प्यारई आ, थञ भी खून मोटंदी आ, माना वरी 2 साल तव्हां जुदा अम्मा जो खून पीतो आ, 2 साल तव्हां जी खिदमत कई, रात जो 10 दफ़ा तव्हां रली ते पेशाब कंदा, पर पोइ भी अम्मा पाण तव्हां जे पेशाब ते सुम्हंदी, तव्हां खे पंहिंजे हंज में पंहिंजे गोद में सुम्हारींदी। हिकिड़े साहबी नबी साईं खे अर्ज़ु कयोसीं सभ खां वधीक हक़ ख़िदमत जो कंहिंजो आहे? फरमायूं उम्मक मां जो। चईंसीं सुम्ह पोइ कजो, नबी साईं फरमा सुम्ह उम्मक पोइ बि मां जो। चईंसीं पोइ कजो, नबी साईं फरमा सुम्ह उम्मक पोइ बि मां जो। चौथे नंबर ते नबी साईं फरमा सुम्ह बाक बाबे जो बि ख़्यालु कजां, छो त 3 तकलीफ़ूं जेके अम्मा बर्दाश्त कयूं आहिनि, इहे पीउ बि तकलीफ़ या बर्दाश्त न कई आहे। ऐं अॼु अञा पीउ खां औलाद डिॼंदो आहे त मथां मोटको न हुए, अम्मा सां पिया बिगड़। ओड़ो अल्लाह जो नबी भी फरमाए रिज़ल रब फी रिज़ल वालिद, अब्बू राज़ी त रब भी राज़ी, अब्बू नाराज़ त रब भी नाराज़, व सख्त रब फी सख्तिल वालिद। ओड़ो अल्लाह जे नबी नस फरमाई अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, जन्नत तव्हां जे मायरुनि जे पेरनि जे हेठि हूंदव। ओड़ो मुंहिंजे नबी फरमायो मां निमाज़ में बीठो हुजां ऐं मुंहिंजी अम्मा मूंखे सॾु करे त मां निमाज़ खे भञी करे पंहिंजे अम्मा खे जवाब ॾियां। एतिरी नस उस्ताद मुर्शिद जे लाइ आहे। उस्ताद खे केरु गारिंजे उनखे फैज़ मिलंदुसि, इहो कामयाब थींदो। पोइ पीउ माउ खे जेको गारिंजे उहो बचंदो। मुर्शिद जो जेको नाफरमान हुजे इहो बर्बाद थींदो या न? जेको पीउ माउ जो नाफरमान हूंदो उहो कीअं बचंदो? जेको पीउ माउ जो नाफरमान आहे उनखे मौलवी जोगी वाइज़ कहिड़ो करे। माण्हू चवंदा आहिनि साईं आलमनि खे माण्हू गाड़ियूं था ॾियनि, आलमनि जी गिला था कनि, आलमनि जी बेअदबी था कनि। मां चवंदो आहियां इहे पहिरियों ई पंहिंजे पीउ माउ खे गाड़ियूं ॾींदा आहिनि, पहिरियों पंहिंजे पीउ माउ खे पूॼा ॾींदा आहिनि, इहे पहिरियों ई पंहिंजे पीउ माउ जी बेइज़ती कंदा आहिनि, पोइ अचे होटल ते उताक में वेही आलमनि खे गाड़ियूं। तव्हां तजुर्बो कयो, सर्वे कयो, जेके पीउ माउ जा पिटियल हूंदा, पीउ माउ जा नाफरमान, आलमनि खे गाड़ियूं हुई। मूंखे साईं मौलाना फैज़ महमद साहब वॾा शेखुल हदीस सेनेटर, उन्हनि चयो त आलमनि जो मक़ाम वरी पीउ माउ खां मथे, आलमनि जो मक़ाम पीउ माउ खां मथे आहे। छो त अबो अम्मा तव्हांखे दुनिया जे तकलीफ़ुनि खां बचाईंदा। तव्हां बीमार थींदो, मेह विकिणंदा, ढगी विकिणंदा, सोन विकिणंदा, तव्हांजो इलाज कराईंदा त पुट इन तकलीफ़ खां बची वञे। तव्हां जेल में वेंदा, अबो अम्मा ज़मीनूं गिरवी रखंदा, सोन गिरवी रखंदा, कर्ज़ खणंदा त बच्चे खे तकलीफ़ खां बचायूं। अबो अम्मा तव्हांखे दुनिया जे तकलीफ़ुनि खां बचाईंदा आहिनि, पर ही आलिम तव्हां असांखे क़ब्र ऐं क़यामत जे तकलीफ़ खां बचाईंदा। तंहिंजे करे आलिमनि जो मक़ाम अञा मथे।
हाँ मां तव्हां खां पुछां थो जेके पीउ मां जा नाफ़रमान हूंदा आलमनि खे उहे गारियूं ॾींदा कि न ॿिया ॾींदा पीउ मां जो मक़ाम ऐं मर्तबो त आलम पिया सम्झाए पीउ मां जा पिटियल आलमनि खे गारियूं ॾींदा आलमनि जी गिला पीउ मां जो जेको फर्मा बरदार हूंदो उहो उलमा जी गिला न कंदो उलमा जो अदब कंदो एतिरा सॼो वाइदो कयो त पीउ मां जी बि ख़िदमत कंदासीं उलमा जी अबे अम्मा जी बि फर्मा बरदारी कंदासीं उलमा जी अबे अम्मा जी भी इज्जत कयो उलमा जी भी अबे अम्मा जी उलमा जी इज्जत न कंदो बर्बाद थी का शइ न अलाए कहिड़ो मौज़ू ख़बर ई कान हलिया वियासीं हाँ बस ये बुधाएं उस्ताद मुर्शिद जे लाइ त काई नस कान आहे न क़ुरान में न हदीस अबे अम्मा जे लाइ केॾी नस पोइ उन मुफ्ती साहब मञियो जेको मिस्र जो मुफ्ती हो उन मञियो त तव्हां सही आहियो अबे अम्मा जो मक़ाम ऐं मर्तबो उस्ताद मुर्शिद जे मक़ाम हाणे उस्ताद बीठो हुजे त शागिर्द रहंदो न या बेद अबो अम्मा बीठा हुजनि तव्हांखे वेहण जी इजाज़त न आहे जेसि ताईं अबो अम्मा बीठा आहिनि तव्हां बि बीठा रहो अबे अम्मा जे आॾो न हलो या बेद बि उस्ताद मुर्शिद जे आॾो हलबो अबे अम्मा जे सिरादीअ खां न वेहंदा कयो मथो उस्ताद मुर्शिद जे सिरादी खां मथो वेहबो नबी से फमा आखिरी ज़मानो और जो अतार रजुल इमरातहु वाक उम्महु घर वारे जी फरमा बरदारी कंदा अम्मा जी ना फरमानी कंदा घर वारे जी इज्जत कंदा अमर जी बेइज्जती कंदा घर वारे के प्यार ऐं मोहब्बत जा लक़ब दींदा ओ मुंहिंजी शहज़ादी ओ मुंहिंजी रानी अम्मा के सॾु कंदा ओ पोड़ी ओ कुराड़ी वो वक्त अची वियो आहे कि न वादना सदीक़हु वाक़सा अब्बहु मुझे नबी फरमायो दोस्तन के वेझो कंदा अबे के परे कंदा दोस्त ईंदो त रोड ते वञी इस्तक़बाल जे लाइ बीहंदा अबो कुराड़ो घर में ईंदो त पुटु निकितो वेंदो मतां बाबो चए त पाणीअ जो कोरो भरे मतां बाबो चए त गाह जी भरी खणी आ बुआ जी भरी खणी वादना सदीक़हु वाक़सा अब्बहु अबो घर में ईंदो त ॿिए दरवाज़े खां निकिता हलिया वेंदा मतां बाबो चए त मूंखे ज़ोर ॾे ईअं आहे या कोन्हे सो दौर पियो थो हले मां पंहिंजे नौजवाननि खे गुज़ारिश थो कयां ख़ुदा जो वास्तो अथव अबे अम्मा जो क़दुरु कयो अबे अम्मा खे टाइम ॾियो असां खां पुछा कयो न त हाणे वक़्तु वियो हलो अबो अम्मा विया पर पोइ बि मां जॾहिं बि घर वेंदोसि वरी वयसि ते जो निकिरां त पहिरीं अबे अम्मा वटि हाज़िरी अम्मा जेका शइ ज़रूरत हुजे ॿुधायो उन खां हाल अहवाल वठी ॾुख सुख पुछी उनजी ज़रूरत पूरी करे दुआ घुराए पोइ वरी मोटी अचे त पहिरीं अबे अम्मा वटि अचो का न का शइ खणी ईंदा कयो अबे अम्मा वटि असांजो भाउ सूबेदार हिते सांगी में रही मां अम्मा वटि वञा अम्मा खे जेके पैसा चवे 2000 3000 5000 अम्मा खे ॾेई ॾियां हू वरी मारो भाउ पोइ वरी जेॾीमहिल बि घर अचे त का न का शइ गीदे में खयूं अचे अम्मा ॾे केॾीमहिल पकोड़ा केॾीमहिल केला केॾीमहिल फ्रूट वरी उनखे दुआऊं वधीक ॾे सब चो सुभान अल्लाह
मां चवंदो मां ये त 50-100 रुपए जी शइ थो आणे मां ही तो 2,000 3,000 चई बा तुंहिंजे लाइ बि दुआ घुरां थी पर हू जेॾीमहिल बि ईंदो आहे त ख़ाली न ईंदो आहे पछाड़ी में बिस्कुट रेवड़ियूं खट मिठा बि वठी ईंदो सो बाबा इन्हनि खां दुआऊं वठो जेॾीमहिल बि अचो त कान का शइ अम्मा कुराड़ी जे लाइ वठी अचो घर में पछाड़ी ॿार हूंदा त उन्हनि खे त ॾींदी खट मिठा ॾींदी रेवड़ियूं ॾींदी इन्हनि जे लाइ टाइम कढो ये विया हलिया त पोइ ख़बर पवे मां अॻे तकरीर में चयो नी त मां राति जो 11-12 बजे रुस्तम ऐं चक जे रोड सां आयो आहे राति जो 11-12 अम्मा फौत थी वई 8 ॾींहं ते मां वियुसि ॾींहं जो 4 बजे दाड़ेलन फुरियो उन ई वक़्त में मां सम्झी वियुसि त बस हाणे क़दम ख़्याल सां खणिजे अॻे अम्मा जी दुआ ई हाणे उहा दुआ ख़तम बे अम्मा जी दुआऊं केतिरी मुसीबतुनि खे टारे सो बाबा ई कुराड़ा कम वारा दुआऊं ऐं हिननि खे बि घुरिजे त औलाद खे दुआ कयो कावड़ में भी दुआ कंदा अलाह कंदो तुंहिंजो वात साओ थींदो अलाह कंदो तुंहिंजो मुंहुं अछो थींदो अलाह करे चला आलिम थी चला हाफ़िज़ थी वो शेख अब्दुल रहमान सुदेस तकरीर पियो करे साईं फैज़ मोहम्मद सूबाई सेनेटर जेको उन ॻाल्हि कई त तकरीर में चई त मां बचपन में ॾाढो ॾिंगो हूंदो शरारती एक दफ़े असांजे घर में महिमान आया अम्मा भाॼी पचाई थाम खणण जे लाइ जो वई मां छा कयो जो उन ॿोड़ जी कुनीअ में रेतीअ जा 2 प्याला भरियल अम्मा जो आई भाॼी जो कढे दरुगो रेती समझी वई त हिन शरारत कई आहे केॾी कावड़ हूंदसि असांजी अम्मा हुजे हा त चमचनि सां मथो ई भॼी छॾे पर शेख अब्दुल रहमान सुदेस रोई करे चयो अम्मा कावड़ ई गुस्से में रोई करे हथ मथे खणी करे चई या अल्लाह मुझे न शरारती बच्चे के चल बैतुल्लाह जो इमाम कर या अल्लाह न मुझे डिंगड़े बच्चे के चल बैतुल्लाह जो इमाम करी शेख अब्दुल रहमान सुदेस रोई करे चयो अज मां बैतुल्लाह जो इमाम आ या अम्मा मुझे कावड़ में दुआ कई जेकर प्यार ऐं मोहब्बत में मुझे दुआ करे त मां अला कड़े मक़ाम ऐं मंज़िल ते पहुचा सो मां वालिदैन खे गुज़ारिश थो कयां त कावड़ में भी पंहिंजे औलाद खे दुआ कंदा कयो पिटींदा न अबे मां जी पिट लॻंदी आहे पोइ कॾहिं जल्दी कॾहिं देर सां सो दुआ कंदो नी औलाद खे बस ॻाल्हियूं त घणियूं मेराज जो वाक़ियो बयानु करणो हुयो मेराज छो थियो सबब छा हो मेराज जो मुख्तसर बुधाए नबी साईं जी घरवारी अम्मा खदीजा फौत थी सब जो सुभान अल्लाह खदीजा भी खदीजा है मक्के जी अमीर तरीन औरत हुई अम्मा खदीजा दे वडन नवाबन ऐं सरदारन जा निकाह जा पैगाम आया खदीजा सा निकाह कर पर अम्मा खदीजा कंहिंजे पैगाम के भी कबूल न कयो साईं जन दे पाण पैगाम मोकिलियई त मुंहिंजा साईं दुनिया में तव्हां जहिड़ो बाअखलाक तव्हां जहिड़ो दयानतदार तव्हां जहिड़ो सचार तव्हां जहिड़ो सूरत नई सीरतन सोनो कायनात में मुखे ॾिसण में नथो अचे महिरबानी कयो मुखे पंहिंजे रफ़ीक़ हयात बनायो अम्मा खदीजा पाण नबी से ने पैगाम मोकिलियो जॾहिं नबी से अम्मा खदीजा जी शादी थी मक्के जा वडेरा मक्के जूं वडेराणियूं घरल में ओताकुल में तबसरा पिया कन त खदीजा गलत फैसलो कयो हिकड़ी अमीर तरीन औरत हिकड़े गरीब मिस्कीन मक्के जे यतीम सां शादी कई आ नबी से के मक्के जो यतीम चवंदा अम्मा खदीजा के खबर पई ई वडेराणियूं मुखे अमीर था चवन मुझे घोट सुने मोहम्मद मुस्तफा के गरीब था चवन
अम्मा खदीजा नबी से वटाई मुझा महबूब ये जेको भी मुझो माल मिलकत दुनिया दौलत तिजारत वापार सब तुझे हवाले थई जिया वगई तिया लुटा तू अमीर अम्मा खदीजा तुझे आडो गरीब सोना तू अमीर मां गरीब पछाड़ी में जेको खिदमत जिला गुलाम हुयो हजरत ज़ैद वो भी नबी से जे हवाले कई से ही भी तवाजी खिदमत कंदो साईं जन के जे मुंजा महबूब तुंजा लटड़ा भी मां पाण धोंदस तुंजी मांडड़ी भी मां पाण पचाईंदस तुझे घर जी खिदमत चाकरी भी मां पाण कंदस का नौकरानी जी जरूरत काने का मुंजा महबूब तू घर जो कोई फिक्र न कर तू पढ़े नबूवत रिसालत जे पैगाम के आम कर इडो नबी से जो साथ नबी से महीनो महीनो बब महीना गार हिरा में हलावींदा अकेला बे वनी इबादत कंदा अम्मा खदीजा उतो मांडगी तैयार करे वनी गार ते पहुंचाईंदी केडो मथे आ गार पो सोलो चढ़ो मथे अम्मा खदीजा कर भी साईं के मयार न दिनी मुझा साईं तवा महीनो महीनो हलिया था वनो घर में नंढड़ा बचड़ा नंढियूं न्याणियूं असां जो जेकर को मर्द तबरी जमात में चिल्ले ते तो वने त मायूं पोयों किरो ताईं भनण थी चईन महीननि जे लाइ चिल्ले जे लाइ केरु वेंदो नी त सुबुह शाम फोन आ घर में का शइ कान्हे का तूं वरी त चिल्ला पे थो पचाए बाकी दुबई भली 4 साल हलियो वने दुबई कमाने जे लाइ भली 4 साल हलियो वने बस माई चवंदी अञा 5 साल न अच बस पैसा पे मोकिल दीन जे कम में नबूवत ऐं रिसालत जे पैगाम पहुचाइण में अम्मा खदीजा जेतिरो नबी साईं जो साथ ॾिनो एतिरो कर 3 साल नबी साईं सां बाइकाट कयो 3 साल शेब अबी तालिब सलाम कलाम बंद देती लेती बंद खान पियण बंद चमड़ा चूसी रहा मुसलमान मक्के जे वडेर अम्मा खदीजा जे पैगाम मोकिलियो खदीजा तो सा बाइकाट कोने को जेकर हिन वक्त भी तू मोहम्मद मुस्तफा के छड़े इंदी असा तो के हर शे दींदासी पर अम्मा खदीजा साईं जन के भाकुर पाए करे फरमा मुंजा महबूब मता परेशान थियो त मां तवा के दुख में छड़े वेंदस मुंजा सोना मां दुख सुख में तवा सा गड हुंदस वगन जा पन चूसींदस मिट्टी खाईंदस पर सोना तो मोहम्मद जो साथ मां न छड़ींदस अम्मा खदीजा जन फौत थी वई नबी से अम्मा खदीजा जे कब्र मुबारक में पान लथा सब जो सुभान अच्छा मकाम हुंदो इने कब्र जहां कब्र में अल्लाह जो नबी पान लथो जे हदीस में जे तो नबी से पान अम्मा खदीजा के भाकुर पाए करे सामने में सुमार आई नबी से फरमाई ही साल मुझे दुख जो साल ये मौलाना फजल रहमान तकरीर में पेश इन साल वडा वडा बुजुर्ग हल्या वडा वडा जे के अल्लाह वारा समझ में अचे तो त क़यामत हाने वेजी है छो त साल बाना विंदा अक्सर साल बाना विया हल्या बुजुर्ग क़यामत हाने वेजी मौलाना फजल रहमान साहब फरमाई असा दुख जो साल इलाही बुजुर्ग हल्या अम्मा खदीजा फौत थी वई नबी से के डाडो दुख पोतो पाण फरमाई आमुल हुज़्न दुख जो साल आ ओ तवाई असा के दुख पहुंचंदो आ का मोती फोती थींदी आ ओ दोस्त चवंदा यार हिते रात नी बेदो रोई घर में उताक में हल त घुमी अचूं कराची इस्लामाबाद हलो कुछ ज़हन मटाए अचूं पैसो हूंदो त चवंदा हल त भला हलूं था उमरो करे अचूं तूं रात ॾींहुं वेदो रोई
अबे जे जुदाई में, ज़ाल जे जुदाई में, भाउ जे जुदाई में ईअं थींदो आहे कि न? नबी साईं खे जो पंहिंजे रफ़ीक़ या त मां ख़दीजा जो ॾुख पोतो, रब फरमायो मुंहिंजा महबूब मां तुंहिंजे दिल खे जाती पाए करे ॾिठो आहे, तोखे पंहिंजे घरवारी जे जुदाई जो ॾुख ऐं सदमो आहे, हाणे हली आ त मां रब तोखे सतनि आसमाननि जा सैर कराए, जन्नत घुमाए, तोखे पंहिंजो दीदार ऐं ज़ियारत कराए, तुंहिंजा ॾुख लाया। बस मेराज जो सबब हली आ त तुंहिंजो ॾुख लाया। छो थियो मेराज? जे बीबी ज़ुलेखा के मायूं मेणा पयूं, क़द शगफ़ा हुब्बा, मिस्र जूं औरतूं ज़ुलेखा के मेणा ई ताना पयूं ॼण त ज़ुलेखा चरी थी वई आहे। हिकिड़े नौकर खे पंहिंजी दिलि ॾिनी अथई, हेॾो सुहिणो सेबतो मुल्क जो वज़ीर आज़म, हेॾा बंगला, हेॾा महलात, शाही हिंदोरा, शाही वॻा, हेॾे सुखे सताबे मुर्स जे हूंदे हिकिड़े नौकर सां थी मोहब्बत करे। क़द शगफ़ा हुब्बा, औरतूं पयूं चवनि यूसुफ हुन जे दिल में घिरी वियो आहे, यूसुफ जे मोहब्बत में चरी थी वई आहे। इन्ना लनराहा फी ज़लालिम मुबीन, ज़ुलेखा त चिट्टी पिट्टी ग़लतीअ में आहे, पधरी ग़लती में आ, मत खसजी वई अथसि। क़ुरान तो फलम्मा समिअत बिमक्रिहिन्न, माई ज़ुलेखा जन महिल पंहिंजे सहेलियुनि जा इहे मेणा ई ताना ॿुधा, ज़ुलेखा दिल में सोचो इन्हनि यूसुफ खे ॾिठो कोन्हे, तंहिंजे करे मूंखे मयारूं ऐं मेणा पयूं ॾियनि। वअरसलत इलैहिन्न, क़ुरान तो उन्हनि सभिनी औरतुनि ॾे दावतनामो मोकिलियईं, दावत जो पैगाम मोकिलियईं। वअतदत लहुन्न मुत्तका, उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो हाल तयारु कयईं, किलमाई गालीचा विछरायईं, तूल विहाणा कतार में लॻायईं, वॾनि वॾनि प्लेटुनि में फ्रूट रखी वई, वरी उन्हनि प्लेटुनि में काती बि रखियईं। उहे सभु मायूं आयूं, वातत कुल्ल वाहिदतिन मिनहुन्न सिक्कीना, उन कातीअ सां फ्रूट कपिल पयूं। यूसुफ ॿिए कमरे में हो, हाणे ही हाल आहे, यूसुफ उन कमरे में, हिन हाल में मायूं वेठियूं एॾाऊं एॾाऊं कतार सां। क़ुरान तो माई ज़ुलेखा हज़रत यूसुफ खे चयो वक़ालत ख़ुरुज अलैहिन्न, यूसुफ हेॾो निकिरी करे हिन हाल मां ॿाहिरि हलियो वञ, हेॾे होॾे न निहार जान। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे कमरे मां निकितो, जंहिं हाल में औरतूं वेठियूं हुयूं, वक़ालत ख़ुरुज अलैहिन्न, उन्हनि जे विच मां ईअं निकितो वञे पियो। फलम्मा रअयनहु अकबरनहु वक़त्तान अयदियहुन्न, क़ुरान तो फरमा माइन जो हज़रत यूसुफ खे ॾिठो त उन्हनि जा हवास बाख़्त थी विया, उन्हनि तुरंजनि जी जाइ ते, फ्रूट जी जाइ ते पंहिंजे हथनि जूं आङुरूं कटे छॾियऊं, सॼा उन्हनि जा लटा बि रत थी विया, पर उन्हनि खे पतो कोन पियो। वकुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा, माइन जो ही इंसान न आहे, ही त को फरिश्तो आहे, ही त को मलक सगोरो आहे। उन वक़्त में माई ज़ुलेखा उन्हनि माइन खे चयो क़ालत फ़ज़ालिकुन्न अल्लज़ी लुमतुन्ननी फी, ओ मुंहिंजी अदी मुंहिंजी भेण, इहो फरिश्तो कोन अथव, इहो मलक कोन अथव, इहो अथव मुंहिंजो यूसुफ, इहो अथव मुंहिंजो यूसुफ। त अल्लाह ताला बि नबी साईं खे मेराज करायो, मथे घुराई, सतनि आसमाननि ते लखे करोड़े अरबे फरिश्ता बीठा इस्तक़बाल जी लाइ, जन्नत खे सिंगारियो वियो, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया विया, हूर ऐं गिलमान ख़ुशीअ में जन्नत में
तराना पिया पढ़न 1,24,000 नबी ऐं रसूल बैतुल मुक़द्दस में इंतज़ार में बीठा आहिनि। सिज जिथे हुयो उते बीहजी वियो, चंड जिथे हुयो उते बीहजी वियो, सितारा कहकशां जिथे हुया उते बीहजी विया। पूरी कायनात जो निज़ाम जाम थी वियो। जीअं वज़ीर आज़म ऐं सदर ईंदो आहे त सभु रोड रस्ता जाम थी वेंदा आहिनि। इएं मुंहिंजो सुहिणो नबी जंहिं महिल मेराज ते वियो त सॼी दुनिया जो निज़ाम जाम थी वियो। अल्लाह ताला पूरी कायनात के इस्तिक़बाल में बीहारे करे फरमायो इहो अथव मुंहिंजो सुहिणो मोहम्मद मुस्तफ़ा। नारे तकबीर, शाने मुस्तफ़ा, मेराजे मुस्तफ़ा, नारे तकबीर। मूसा के अमर आयो अगते न पेर पायो, हिय जाए पाक आहे जल्दी जुतीअ खे लायो। हज़रत मूसा के तूर ते हुकुम थियो पंहिंजी जुती लाहे। इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ, छो त तूं पाक वादी तुआ में बीठो आ। मूसा के अमर आयो अगते न पेर पायो, हिय जाए पाक आहे जल्दी जुतीअ खे लायो। पर न लैन साण अर्श खे कई इज्जत नसीब अरबी, वहवा खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। असांजो सुहिणो नबी जंहिं महिल अर्श ते पहुतो, रब फरमायो मुंहिंजा महबूब जुती ला न बल्कि जुती समेत आ। वो मूसा हो तू मोहम्मद आ, वो कलीमुल्लाह हो तू हबीबुल्लाह। कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, तूर सीना और है, अर्श मुअल्ला और है। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां जंहिं महिल रब ॻाल्हायो त मूसा अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ कयो, या अल्लाह तुझे कलाम में एडो मज़ो आ त तुझे दीदार में केडो मज़ो हूंदो। रब्बी अरिनी, या अल्लाह मूंखे पंहिंजो दीदार करा। दीदार ले कलीम कई पुकार रब्बी अरिनी, वाहिद वराण मूसा हरगिज़ तू लंतरानी। रब फरमा मूसा तू ॾिसी कोन सघंदे। बाद रिवायत में अचे थो रब फरमा ला तक़रब माल अल यतीम, मूसा यतीम जे माल जे वेझो न वञ। रूबरू मां रब जी ज़ियारत, रूबरू मां रब सां मुलाक़ात, रूबरू मां रब जो दीदार, इहो मुंहिंजे यतीम मोहम्मद मुस्तफ़ा जो हक़ आ। मूसा यतीम मोहम्मद जे हक़ जे वेझो न वञ। दीदार ले कलीम कई पुकार रब्बी अरिनी, वाहिद वराण मूसा हरगिज़ तू लंतरानी। पर रब खे ॾिठो अखियुनि सां, सब जो सुभान अल्लाह। रब खे ॾिठो अखियुनि सां वेही करीब अरबी, वहवा खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। कान काब कौसैन औ अदना, कुरान तो कमान जा ॿ पासा हिक ॿिए खे एतिरा वेझा कोन्हनि जेतिरो मेराज वारी रात असांजो सुहिणो नबी रब खे वेझो थियो आहे। मा ज़ागल बसर व मा तग़ा, कुरान तो मोहम्मद मुस्तफ़ा जी अख हटी भी कान, अख छिंबी भी कान, ढव ते रब जो दीदार करे वापस मोटी आया। असांजो अक़ीदो आहे त नबी साईं खे मेराज इन जिस्म समेत थी। नबी साईं जे मेराज खे मञो था नी। अबू जहल इनकार कयो। छा नबी साईं मेराज जो वाक़ियो बयान कयो, अबू जहल लिखी ॿुधे बि ॿुधी यकदम डुक पात। हज़रत अबू बकर सिद्दीक़
अबू बकर सिद्दीक़ खे चई तुआरे यार जूं ॻाल्हियूं ॿुध करियूं तुआरो यार तुझे त मां हिकिड़ी राति मके खां मदीनो मदीने खां बैतुल्लाह खां तूर सीना खां बैतुल मुक़द्दस वरी 7 आसमान सिदरतुल मुंतहा अर्श अज़ीम ये सजी कायनात जो सफर करे मां मोटी आयस त दरवाजे जो कड़ो भी लुडे पियो बिस्तरो भी गरम लगो कड़ो भी साडो लुडे पियो बिस्तरो भी गरम बाबा तो असा सियारे में रात जो उथंदा वो पेशाब करे दिला मोटींदा तो बिस्तरो गरम होंदो माना इहा भी कुछ देर थींदी आहे इते भी कुछ बिस्तरो थधो थी वेंदो आहे नबी से यो सजो सफर करे आया दरवाजे जो कड़ो भी लुडे पियो बिस्तरो भी गरम लगो पियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो मुझे सोने आओ तो सिद्दीक़ फरमायो जेकर मुझे सोने फरमायो आ त सच्चो आ सिद्दीक़ जो ईमान सारी कायनात चवे जीवा मुझो सोनो नबी चवे राता अबू बकर सिद्दीक़ फरमायो मां ये समझंदुसि त सजी दुनिया अंधिया चढ़िया ॾिसण वारो सियाणो अकेलो मुझो सोनो मोहम्मद नारे तकबीर शान मुस्तफा शान अबू बकर सिद्दीक शान सहाबा जेको नबी से जे ज़ुबान मुबारक मां मेराज जो वाक्यो ॿुधी करे न मने इनखे अबू जहल चइबो आहे पर जेको अबू जहल जे ज़ुबान मां मेराज जो वाक्यो ॿुधी करे मने तस्दीक करे इनखे सिद्दीक चइबो मञो था नी केतिरियूं ॻाल्हियूं नबी से ॿुधायूं मेराज तो वापस मोटिया हज़रत उमर के फरमाया था उमर मेराज वारी रात मूंखे को महल ॾेखारियो हुयो जंहिंजी सिर सोन जी सिर चांदीअ जी गारो मुश्कई अंबर जो नज़र खुटी पे वञे पर महल न पियो खुटे मां पुछा कयमि कंहिंजो महल आहे मूंखे चयूंसि तव्हांजे यार हज़रत उमर जो महल आहे नबी से फरमादा उमर मुंहिंजी दिलि चवे पई त मां वञा पर तुंहिंजी गैरत मूंखे यादि अची वई त उमर मुंहिंजो गैरती पुटु आहे उन जूं हूरूं ते वेठियूं हूंदियूं मां उन जे घर में बिना इजाज़त जे कीअं वञा हज़रत उमर खां दां निकिरी वई अफ़ीक अगार साईं मुंहिंजा अबो अम्मा मुंहिंजा बच्चा मुंहिंजा न्याणियूं तव्हांजे क़दमनि तो कुर्बान तव्हां त मुंहिंजे घर जा भाती आहियो मुंहिंजे घर जा मालिक आहियो वञो आहे मुंहिंजो घर ॾिसी अचो आहे नबी से फरमायो उमर मुंहिंजी दिलि चवे पई त मां वञा पर तुंहिंजी गैरत मूंखे यादि अची वई त उमर मुंहिंजो गैरती पुटु आहे उन जूं हूरूं ते वेठियूं हूंदियूं मां बिना इजाज़त जे गैरत वारे पुट जे घर में कीअं वञा नारे तकबीर शान मुस्तफा शान उमर फारूक शान सहाबा अजीब अजीब नज़ारा नबी से ॾिठा वे ॿुधाया वक़्त हुजे यार ॿुधाए जंदा मां बि थकियल आहियां ॾिसो था त अखियूं ॻाढ़ियूं लॻी पियूं 32 साल थिया न करे ड्रॉ करे निंड न कई दुआ कयो छा अॻिते निंड कयो इंशाअल्लाह हिते दीन ख़ातिर निंड फिटाईंदासीं को क़ब्र में निंड ई न मौलाना मोहम्मद यूसुफ जय हिकायत साहब लिखियो आहे ओ जन वाला फौत थियो उन जी अम्मा उन जे पेशानी ते बोसो ॾेई करे फरमायो बेटे बहुत थके हुए थे और लोगों को भी बहुत थकाया था अब खूब आराम करो असां थकियल दुआ कयो वक़्त आराम थे इंशाअल्लाह रब में उम्मीद है यकीन है हिते दीन खातिर उजागा कंदासीं त अॻिते निंड ई निंड दुआ कयो अल्लाह असांजी हाज़िरी क़बूल फरमाए मेराज जो तोहफ़ो अथव निमाज़ बाबा निमाज़ पढ़ो पर 50 वक़्त 50 वक़्त मां वञी 5 वक़्त बीठा मूसा अलैहि सलाम जो भी थोरो आसान मूसा अलैहि सलाम त साईं खे चयो साईं 5 वक़्त कोन पढ़ी सघंदा मुंहिंजी उम्मत 2 वक़्त सो बि रुकू कोन हो सजदो कोन हो उन जी निमाज़ ई बस बीठा हूंदा
5 मिंट ये भी बस हलिया वञो नमाज़ नबी से फरमायो हाणे मुंहिंजी हयात हाणे मां वञा माना 5 जो अधु त कोन थींदो अढाई नमाज़ूं त कोन थींदियूं हाणे माना रब खे चवां या अल्लाह इहो तोहफ़ो वापसि वठि रब फरमा मुंहिंजा महबूब 5 बि इहे अथई 50 बि इहे अथई जेको तुंहिंजो उम्मती पढ़ंदो 5 वक़्त नमाज़ सवाब 50 जो ॾींदुसि ये 5 वक़्त त पढ़ंदो नी नमाज़ नबी से जो तोहफ़ो अथव रब फरमा मुंहिंजा महबूब हाणे मेराज असां आसान था हाणे मेराज जो अॾो हेठि था लाहे पर मेराज जो अॾो अर्श अज़ीम पोइ नबी साईं जे सदके रब फरमायो हाणे मेराज जो अॾो हेठि जंहिं बि तुंहिंजे उम्मती जे ॻोठ शहर महल जी मस्जिद नंढी वॾी कची पकी या मां रब जे मेराज जो अॾो आहे जेको तुंहिंजो उम्मती 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो उनखे जन्नत में 5 दफ़ा रब जो मेराज थींदुसि 5 दफ़ा रब जो दीदार थींदो नमाज़ पढ़ंदो त रब जो दीदार थींदो नमाज़ न पढ़ंदासीं रब जो दीदार न थींदो अज़म के नमाज़ पढ़ंदासीं घर में नमाज़ वारो माहौल बने